नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत तइलीम खाते में को बि सुधारो न आणे सघी है। बायोमेट्रिक सिस्टम, एजुकेशन, एमरजंसी वग़ैरह सभु प्रोग्राम नाकारा थी विया आहिनि, जंहिंजो ज़िंदा मिसाल जाती वेझो प्राइमरी स्कूल ॻोठ अली मोहम्मद थईम में वाक़ आहे, जिथे स्कूल त आहे, शागिर्द बि आहे, पर काफ़ी सालनि खां उस्ताद गाइब है, जेको घर वेठे पगारूं खणी रहिया आहिनि। हिन सिलसिले में ॻोठ अली मोहम्मद थईम जी ॻोठाणनि भरपूर एहतिजाज कंदे अॻुवाण अली मोहम्मद थईम, अमीन थईम, मोहम्मद सिद्दीक थईम, अबन थईम, मोहम्मद हुसैन थईम ऐं ॿिनि चयो आहे त सिंध हुकूमत तइलीम खे बहितर बणाइण लाइ अरबे रुपया ख़र्च करे पई ऐं सिंध जी तइलीम जी हालत इंतहाई ख़राब आहे। असांजे स्कूल जो मास्तर घर वेठे पगार खणी रहियो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त एजुकेशन ऑफिसर हिननि मास्तरनि खां माहवार भतो वठी रहिया आहिनि। हिननि सिंध हुकूमत ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त असांजे स्कूल ते जल्द उस्ताद मुक़ररु करे असांजे मासूम गुलनि जहिड़े ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।